जी पनवाकल शहर के मेरान कॉलोनी वारे इलाइक़े में 4 ॾींहं पहिरां मासूम नींगर आहे आबिद वलद नूरुद्दीन पठान जंहिंखे हथियारबंद अगवा करे विया आहिनि। अॼु उनखे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। उनखे सखर पुलिस पारां दिलासा ॾिना वञनि जॾहिं त शहरी सियासी समाजी सिविल सोसाइटी पारां जेका एहतिजाज जारी आहे। हींअर अॼु पनवाकल प्रेस क्लब आॾो पठान बिरादरी ऐं मगवी नींगर जे वारसनि पारां एहतिजाजनि कैंप लॻाई आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुनीर भाई बात दरअसल ये आहे त असांखे असांजे ॿार खे अगवा ते अॼु तक़रीबन चोथों ॾींहुं आहे। टे राति चौथी राति आहे। चोथों ॾींहुं आहे। पुलिस असांखे दिलासा ॾेई नेठि असां मजबूर थी वियासीं। घरों तॾो खणी हिते प्रेस क्लब अची एहतिजाजी कैंप आणी असां वेही रहियासीं। असांजी सॼी बिरादरी सां रब्ते में आहियूं। शाम तक इंशाअल्लाह अल्लाह जे हुक्म सां सॼी सिंध जा पठान बिरादरी असां वटि अचे हिते एहतिजाजी कैंप में असां सां एहतिजाज जा इज़हार कंदा ऐं इंशाअल्लाह पनवाकिल बि सॼो असां सां गॾु आहे। पनवाकिल सिटी जे जेके बि आवाम आहे सॼी क़ौमूं असां सां गॾु आहिनि इन शइ में। सो असां पाण में इहो मशवरो कयो आहे त हिते फने जी प्रेस क्लब जो साम्हूं वेही उन्हनि जो एहतिजाज कयूं। पुलिस थोरी असांखे सुसरवी जी शिकार लॻे थी असरा ते असरा ॾेई। सो असां ॾाढा मजबूर थी वियासीं। तो हाणे अची प्रेस क्लब जो साम्हूं वेठा आहियूं। अलाह जे हुक्म सां अलाह खां दुआ कयो। 4 ॾींहं गुज़री आहे। पुलिस जी कारकर्दगी तव्हांजो साम्हूं आहे। इन खां अॻु में असांजे ॿार जे अगवा जे खां अलावा तव्हांजो साम्हूं पुलिस जी कारकर्दगी तव्हांजो साम्हूं आहे त पने में पुलिस जी कहिड़ी कंडीशन आहे, छा पोज़ीशन आहे। पुलिस मुंहिंजे हिसाब सां मूंखे चवणु न घुरिजे, बाक़ी पुलिस इन टाइम असांखे काई अहिड़ी रिकवरी जे हिसाब सां का अहिड़ी दिलासा न ॾिनी आहे। 24 कलाक हुयो, पोइ 48 थी वियो, हाणे तक़रीबन असां 70 कलाकनि में पुॼण वारा आहियूं त उन्हनि जी काई अहिड़ी रिज़ल्ट न आई आहे जंहिंमें थोरी असांखे ख़ुशी अचे। ॿार असांजा घर सॼा ख़ानदान असांजो परेशान आहे। सो काई दिलासाई न आहे। राति 2 बजे असां वटि SHO आयो, चए साहिबु सॾे वरितो तव्हांखे अचो तव्हां FIR कयो। असां ॿारनि खे अमीयारनि खे माना घर जे जेके परेशान ॿार आहिनि उन्हनि खे इंजेक्शन हाणे निंड करायूं था। हे राति जो 2 बजे अची दर खड़काईंदा त अचो तव्हांखे साहिबु सॾे वरितो तव्हां FIR कयो। राति जो 12 बजे कंहिं FIR कयो आहे। इहो ॾींहं जो बि थी सघे हा जीअं अगरि उहो करनि हा त। मुसलसल उन जे वारसनि खे SSP साहिबु दिलासा ॾींदो रहियो त बाबा असां तव्हांखे कुझु घंटनि में ख़ुशख़बरी ॾियण वारा आहियूं। कुझु कलाकनि में गुज़िरियल राति बि उन्हनि घुरायो उन्हनि खे वारसनि खे चयो त बाबा असां तव्हांखे सुभाणे ताईं बाज़ियाब कराए ॾींदासीं। हिन महिल ताईं को बि ॾसु पतो न आहे ॿार जो। असां DIG सखर खे IG सिंध खां मुतालबो करायो चयूं त बाबा असां तव्हांखे राति 8 बजे ताईं ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं त असां उन आसिरे में आयासीं। 8 बजे कुझु न थियो। वरी पोइ आया 24 कलाक जे लाइ चयूं। 24 कलाक बि कुझु न थियो। हाणे चोथों ॾींहुं आहे, काई ख़बर काई अतो पतो कुझु शइ जी ख़बर न आहे पई। घर वारा सॼा परेशान, असां परेशान। बसि काई बि माना असांखे तसली बख़्श का ॻाल्हि असांखे न ॿुधाई अथऊं न आहे। असां ॾाढा परेशान। नंढो मासूम आबिद शाह खे अॼु चोथों ॾींहुं थियण वारो आहे, खणी वियो आहे त असां सां मदद करी वञे, ॿार खे पाज़ाराब करे बसि। बच्चे ये आज़ाद करो। कलब मुख्तनाशी ॾिनी विया आहिनि। रोज़ असर सुबुह शाम बसि इन में अॼु असां हिते कैंप आयो आहे। सुभाणे असां सखर प्याला होटल वटि हिते बि बंदि कंदासीं। असांजा सॼा पठान अचनि था। असां पठान बिरादरी घुराई आहे हिते। पनवाकिल सॼो असां सां गॾु आहे। असांखे शाम ताईं रिस्पॉन्स न मिलियो त असां हाईवे पनवाकिल वारो चुंगा स्टैंड ते 3 रोड असां बंदि करे वेही रहंदासीं। असांखे को रिस्पॉन्स न मिलियो आहे। अॼु रोज़ असरा आहिनि। सुबुह शाम पुलिस वारा अचनि था, चांहियूं पी हलिया था वञनि। कंहिं शइ जो असांखे न का पतो मिलियो आहे न को ॻाल्हि मिली आहे। बसि असांखे महिरबानी करे असांखे ॿारड़ो असांजो नंढड़ो ॿारु आहे, 8 सालनि जो ॿारु आहे, ज़ालमनि वटि आहे। इन्हनि खे सॼी ख़बर आहे। बराए महिरबानी असांजो ॿारु छॾाए वञनि। इहो हाल आहे। तव्हांखे ॿुधायो आहे सॼो हाल अहिवाल। असांजो नंढो ॿारु आहे, हिन खे आज़ादु करायो ऐं इन जी ज़रूरत आहे असांखे। असांजी चाचो ऐं ॾाॾो असांजी छोकिरे जी पीउ वॾो परेशान आहिनि। पुलिस वारनि सां दरख़्वास्तनि त असांजा को मुतालबो हल कयो, असांजो कमु कयो, दिलासा न ॾियो ऐं दिलासनि में कमु न हलंदा। रहीम ॾुख जी ख़बर आहे। हर हिकु बछड़े वाल माण्हू आहे। हर हिक खे पंहिंजा बचा आहिनि। असां जा ही जेके प्यारा
दोस्त वीचारा जेके पंहिंजी महिनत सां कंहिंसां अॼु ताईं न कंहिंजी हिननि उचा कई आहे न कंहिंसां कंहिंजी का दुश्मनी हे पंहिंजे रोज़गार ऐं पंहिंजे कमकार सां इन्हनि खे नाजाइज़ जेको असांजा महिमान आहिनि पनुआ किल जा त पर सालनि खां वठी असां सां तमामु पुराणो तालुक़ु आहे। हिन वक़्तु असांजी जमात जमियत उलमा इस्लाम नज़रियाती मरकज़ी मौलाना अब्दुलसत्तार शाह चिश्ती साहब कोटिया खां फ़ोन कयो त बाबा जमायती हिसाब सां जेको थी सघे त साथियुनि सां जेको आहे ताउन कयो। असां हर घड़ी तमामु जेके बि असांजा दोस्त आहिनि सिंध जे अंदरि असां हुकुमराननि खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हांजो जेको आहे नाजाइज़ जेको अगवा कयो वियो आहे इनखे बाज़ाब कराए कयो वञे, न त ॿी सूरत में असां जेको आहे रोड ब्लॉक कंदासीं, पूरो जेको आहे चुंगा स्टॉप ब्लॉक कंदासीं, टेंट हणी करे पूरो शहर जी पनो आकिल प्रेस क्लब आॾो ही पठान बिरादरी ऐं मगवी नींगर जे वारसनि पारां एहतिजाजनि कैंप लॻाई आहे जिते जेके वॾे तादाद में पठान बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाण पहुचणु शुरू थिया आहिनि। जिते 4 ॾींहं पहिरां मिरान कॉलोनी वारे इलाइक़े मां नींगर आहे 8 सालनि जो आबिद वलद नूरदीन पठान जेके हथियारबंद अगवा करे विया आहिनि हींअर ताईं सखर पुलिस खेसि बाज़ाब करण में नाकाम वई आहे। जॾहिं हुनजे वारसनि पारां IG सिंध DIG सखर खां इहो मुतालबो कयो आहे त असांजो मासूम नींगर आहे जेको धाड़ेलनि जे चंबे हेठि आहे, जंहिं 4 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं हथ न अची सघियो आहे, जंहिं घर भाती परेशान आहिनि, उन्हनि जो रोज़रवाड़ी वारी सूरत हाल आहे। हिन मुतालबो इहो नींगर खे जल्द बाज़ाब करायो वञे। कैमरामैन नईम ड्रो सां गॾु मुनीर रहियो KTN न्यूज़ पनो आकिल।